हज़रत सचल सर मस्जिद दरगाह में करोड़ों रुपयनि जी करप्शन जो इंकशाफ साम्हूं आयो आहे। आऊं आहियां अव्हां जो GM खोखर। अव्हां ॾिसी रहिया आहियो डिजिटल FIR। वॾे वज़ीर जे ख़ासि हुकुम ते दरगाह लाइ रखियल 36 करोड़नि मां 28 करोड़ खां मथे रक़म जारी थियण बावजूदि कमु जेको आहे स्टार्ट न थी सघियो आहे। अॻूणे चीफ एडमिनिस्ट्रेटर फ़र्क शहज़ाद कुरैशी जे दौर में साॻियनि कमनि जी मद में 1 करोड़ 98 लख रुपया खां मथे रक़म जारी कई वई आहे, जंहिंजा डॉक्यूमेंट्स जेके आहिनि असांखे फिनांस डिपार्टमेंट मां मिली चुका आहिनि। लेकिन सूरत-हाल इहा ई आहे त औक़ाफ़ डिपार्टमेंट जी इंतिज़ामिया आला ऑफिसर इन फंडनि जे ख़र्चनि ऐं जारी थियण खां लाताल्की जो इज़हार करे छॾियो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जे ख़ासि हिदायतनि ते हज़रत सचल सर मस्जिद जी दरगाह जी नए सर अॾावत लाइ 36 करोड़ 25 लख जी ख़ासि बजट रखी वई। लाहौर मां ख़ासि टेक्निकल टीम सर्वे कराइण बैदि जून 2025 में ठेकेदार इदरीस शेख खे ठेको अलाट कयो वियो। टेंडर मूजिबि नज़र मोहम्मद मज़ार जी बहाली, मेन गेट, बाउंड्री, मुसाफ़िरखानो, मस्जिद, नई समा हाल, लंगरखानो ऐं ॿिया कम 1 साल में मुकमल करणा हुआ। उहो मुदो पूरो थियण में बाक़ी 1 महीनो वञी बचियो आहे, पर कमु नज़र अञा स्टार्ट न थी सघियो आहे। हथ कयल दस्तावेज़नि मूजिबि मख़सूस कयल फंडनि मां औक़ाफ़ खाते खे 28 करोड़ 75 लख रुपया जारी कया विया, जंहिं मां 1 करोड़ 98 लख 81 हज़ार 936 रुपया ख़र्च थियण बावजूदि दरगाह ते टके जो कमु न थी सघियो आहे। ज़रियनि मूजिबि दरगाह अंदरि मरमती कमु ॾेखारे रक़म फॿाइण लाइ इंजीनियर ऐं DDO मथां दबाउ विधो वियो, जंहिं ते इंजीनियर मोहम्मद अली पंधियाणी मजबूर थी करे वक़्त खां अॻु रिकॉर्ड थियण लाइ सेक्रेटरी खे ख़त लिखियो। माफ़िया पारां पंहिंजे खाते जे इंजीनियर खे नज़रअंदाज़ करे सेवन डेवलपमेंट अथॉरिटी मां डेपुटेशन ते नेब खे घुर्बल इंजीनियर असलम शेख खे मुक़ररु करायो वियो। दरगाह सचल सर मस्जिद फंडनि मां 5 करोड़ रुपया पोएं साल जी कूड़नि ख़र्चनि जी मद में जारी करण लाइ DDO मथां दबाउ विधो वियो, जंहिं ते DDO मोहम्मद ज़ुबैर कटबर माफ़िया खे खोतो जवाबु ॾेई छॾियो। लिखत में उहो उहिदो छॾण लाइ बि तयारु थी वियो, जंहिंखे हटायो वियो आहे। माफ़िया पारां हैदराबाद जे दरगाह मक्की शाह जे डिस्पेंसर हलाईंदड़ डॉक्टर नूर खे DDO वारे उहिदे ते मुक़ररु कयो वियो। दरगाह सचल जे कमनि लाइ आर्ज़ी तौर ते 15,000 रुपयनि जी पघार ते रखियल 170 मुलाज़िमनि खे ज़ाहिर करे कूड़ी अदायगी थियण जा बि चोल ॿोल आहिनि। डेपुटेशन ते मुक़ररु इंजीनियर असलम शेख जो चवणु आहे त सचल सर मस्जिद दरगाह लाइ रखियल फंडनि मां 1 रुपयो बि ख़र्च नाहे थियो ऐं न ई मूंखे इन बाबति का ख़बर आहे। DDO डॉक्टर नूर जो चवणु आहे त मूंखे दरगाह सचल सर मस्जिद फंडनि जी ख़बर नाहे, पर ॿुधो आहे त फंड अञा जारी न आहिनि थिया। चीफ एडमिनिस्ट्रेटर मुख़्तियार अबड़ो सां ॻाल्हि ॿोल थी आहे। उन दरगाह सचल सर मस्जिद जारी फंडनि थियण जी तस्दीक कंदे चयो त टेक्निकल बुनियादनि ते दरगाह जो कमु नाहे थी सघियो। हुन हिकिड़ी ताज़ा ख़बर ॾिनी आहे, जंहिंमें हुन ज़िक्र कयो आहे त सिंध गवर्नमेंट पारां सिंध काबीना मां कंसल्टेंट तौर ते अलीम लाशारी खे मुक़ररु कयो वियो आहे, जंहिं खां पोइ 7 करोड़ जे लॻभॻि फंड जारी थियो आहे ऐं हुन दावा कई आहे त उहो सचल सर मस्जिद जे दरगाह जे कमनि जे हवाले सां कमु शुरू थी चुको आहे। मुख़्तियार अबड़े जो चवणु आहे त दरगाह ते 1 टको बि ख़र्च नाहे थियो, सवाइ मस्जिद जे पिलरनि जी। जेकॾहिं नाणे खाते ख़र्च ज़ाहिर कया आहिनि त पोइ भली उहा ख़बर तव्हां हलाए सघो था। असांजे सिंध जे दरगाहुनि ऐं वलिहनि जे अॾावतनि में फंडनि जारी थियण जी त बिल्कुलु फंड जारी थियनि था करोड़ ऐं अरबे रुपया। जेकॾहिं उहे दरगाहुनि मां पैसा हड़प करे सिस्टम जे थ्रू खाधा वञनि त पोइ इन दरगाहनि ऐं वलिहनि जे पैसे खाइण वारनि जो कुदरत आॾो हिसाब किताब त ज़रूरु थियणो आहे। सिंध जे वलिहनि जी दरगाहनि जी सभिनी खे ख़बर आहे त उन्हनि जा जेको बि फंड गॾु थींदो आहे उहो ख़ैराती फंड हूंदो आहे। ज़ाइरीन उन्हनि खे चंदे तौर ते ॾींदा आहिनि, लेकिन उन जेके इंतिज़ामिया आहे औक़ाफ़ डिपार्टमेंट जा बाआला ऑफिसर जेके आहिनि, उन्हनि फंडनि में नज़रूं विझी उहे हड़प कंदा आहिनि। छा उन्हनि खे ख़ुदा जो ख़ौफ़ कोन्हे? छा उन्हनि खां हिसाब थियण वारो ख़ौफ़ कोन्हे? जेकॾहिं ईअं ई हड़प थींदा रहिया फंड दरगाहुनि जा, त पोइ दरगाहनि जो कहिड़ो हाल हूंदो उहो त वक़्तु ई ॿुधाए सघे। अहिड़ियूं सनसनीखेज़ ख़बरूं ॾिसण लाइ असांजो चैनल FIR ॾिसंदा रहो।